काल जेको शहर में बदमनी खिलाफ़ एहतिजाजी धरणो लगाया वियो, इन दौरान पुलिस ऐं शहरनि में जेका मुहमारी थी, बाद में पुलिस तरफ़ां शहरी इत्ताद सुजाग शहरी इत्ताद अॻवाननि मथां एफआईआर दाख़िल कई वई आहे। एजाज़ बुगियो आहे गश्ती इंचार्ज, उन बदअख़लाक़ी कई। बदअख़लाक़ी ज़ाहिरी आहे, एक्शन जो रिएक्शन थींदो आहे। हुन सां वधीक तमामु घटिया लफ़्ज़ ॻाल्हाया, उन जे एवज़ में साम्हूं सां ॻाल्हायोसीं। मजबूरन जॾहिं हुन असांखे मोट सुठी थाणे वारा न ॾिनी, असां एहतिजाजी धरणो हुयोसीं गेट जे अॻियां। जेको धरणो असां हयोसीं, उन खां पोइ धरणो उहो जेको असां हयो उहो इन अवाम जे ख़ातिर हयोसीं ऐं सॼो माहौल जेको असां जोड़ियो, हिन शहरनि जे लाइ जोड़ियो, शहरनि जे हक़नि जे लाइ जोड़ियो। हीअ असां ॿियो न त असांखे अमन अमान जेको असांजो तबाह वठी कयो थो वञे, उहो असांजो बहाल कयो वञे। नसीराबाद जे सियासी समाज जी वापारी दोस्तनि सां वॾो ज़ुल्म आहे, जंहिंसां जेकॾहिं का नाजाइज़ी थिए थी, उहो थाणे ते पहुचे थो त उन सां इहा हालत कई थी वञे, उनखे डरायो धमकायो थो वञे पियो। जेके बाशऊर शहरी पंहिंजे हक़ जे लाइ थाणे ते पहुता, उन ते जाली एफआईआरूं कयूं वयूं आहिनि। असीं आला हुकाम खां इहो ई मुतालबो था कयूं, बराए महिरबानी असांखे पंहिंजे जेका शहर जे अंदरि तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांजा जेके सियासी समाजी माण्हू ऐं वापारी धुरियाउनि जे मथां एफआईआर दाख़िल कई वई आहे, जेका बेबुनियाद आहे, कूड़ी आहे। असीं इहो सम्झूं पिया त इहो अमन अमान बिगाड़ण में के चोर के पाथारीदार न आहिनि, बल्कि इहा पुलिस आहे। तव्हां ॿुधो त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसीं ताईं शहर में अमन खे क़ाइमु नथो कयो वञे ऐं हीअ दाख़िल एफआईआर वापसि नथी वरिती वञे, तेसीं ताईं हीअ एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।